जीअं त सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम पारां कारूंजर ऐं खारसर जबलनि जी कटाईअ ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिते मौजूदु सिंधी अदबी संगत जे दो कारकुननि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कारूंजर के मुकम्मल तरह क़ौमी वारसो ॾिनो वञे। सिर्फ़ु उन्हनि जे हिकिड़ी कुंड खे 21,000 एकड़ खे हू जेको आहे सो क़ौमी वारसो करार ॾेई बाक़ी उन्हनि जो सॼो धड़ जेको सी खां धार करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इहा हिकिड़ी साज़िश आहे। इन साज़िश खे असीं रद्द करियूं था, इहो मुतालबो करियूं था त कारूंजर ऐं कारसर सॼे खे क़ौमी वारसो करार ॾिनो वञे। हुकूमत खां पुरज़ोर अपील करियूं था त इहे एक्ट ऐं इहे पाण कारूंजर जो कटाई वारा एक्ट वापसि वठे ऐं इनखे मुकम्मल हिस्टोरिकल तारीख़ ॾिनी वञे। कारूंजर जी कटाई जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं 1991 ईस्वी जे अरसा एक्ट पाणी जी जेको तब्दीली करे रहिया आहिनि ऐं सिंधु दरिया ते जेके नवां कैनाल पंजाब में सिंध खां ॿाहिरि जेके बि कढी रहिया आहिनि उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं पुरज़ोर मुतालबो कयूं था त इन्हनि तरमीमनि खे इन्हनि खे वापसि वरितो वञे। कारूंजर जी कटाई हले पई हिन वक़्तु ऐं जंहिंजी असां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं उन सिलसिले में ई असां एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। जॾहिं त कारूंजर जी जेका एराज़ी आहे उहा 2 लख जे बराबरि आहे, पर उन खे हिननि छा कयो आहे, सिंध हुकूमत वारनि 21,000 जेको आहे सो ॼाणाए ऐं उन खे असासो करार ॾियनि पिया। असां उन खे रद्द कयूं था। इहो जेको आहे सो 2 लख जेको एराज़ी आहे उनजी उन खे ई मुकमल असासो करार ॾिनो वञे। ॿियो वरी जेको आहे सो 91 ठा जेको पाणी वारो हिननि कयो हो उन में ई तरमीम आणीनि पिया ऐं उहा तरमीम बि असां रद्द कयूं था, छो त उहा जी तरमीम पास थी वई त उन ते छा ई थींदो जो ही सिंधु मां वरी बि 6 कैनाल निकिरंदा। जेका हिन जी साज़िश आहे असां उन साज़िश खे मुकम्मल रद्द कयूं था। कारूंजर जेको आहे त सिंध जो माॻ आहे, तारीख़ी माॻ आहे। कंहिं ॾाहे बि उन जे लाइ चयो आहे त एशिया जी पूरी सूंहं जेकी आहे असां कारूंजर ते आहे। अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम पारां खारसर ऐं कारूंजर जी कटाई जे ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त न फ़क़ति 21,000 एकड़ खे क़ौमी विरसो करार ॾिनो वञे, पर मुकमल खारसर ऐं कारूंजर जी जेका 1,00,000 एकड़ ज़मीन आहे उनखे क़ौमी विरसो करार ॾेई उनजी कटाई बंदि कई वञे ऐं अरसा एक्ट में तरमीम खे पिणु ख़तमु कयो वञे। उस्मान पंवर, KTN न्यूज़, बुलड़ी शाह करीम।